रहमान रहीम। दोस्तों सब चने पारां हिकु दफ़ो ॿीहर अस्सलाम वालेकुम। पंहिंजे सिंधी अदबी चैनल अदबी इश्क साण करे तव्हांजे साम्हूं हिकु दफ़ो ॿीहर हाज़िर आहियां। अॼु मां तव्हांखे ॾोर बैत बाबति कुझु ॿुधाईंदुसि त ॾोर बैत छा आहे। असुल में ॾोर बैत हुनखे चइबो आहे जेको अंबिया किराम पानसन पाक या नबी सलाम जे कंहिं बि वाक़े मां या कंहिं रवायत मां वरितो वियो हुजे ऐं उन रवायत खे पंहिंजे सिंधी अखरनि में लिकाए करे बैत जे नमूने में पेश करे। ऐं इन हिसाब सां मां तव्हांखे हिकिड़ो ॾोर बैत ॿुधाईंदुसि। उन खां पोइ उनजो मफ़हूम ऐं उन खां पोइ तव्हांखे खोले करे मां ॿुधाईंदुसि त ॾोर बैत छा आहे ऐं ॾोर बैत जो मक़ाम छा आहे। हाणे अॻे में मां तव्हांखे ॾोर ॿुधाईंदुमि। ॾोर बैत मतिलबु अथई मुंद सां मोहबत चएसि न जोगीरनि सां ढेर, ॿुधी ॾिसी बड़ कंहिं कंहिं वजूद में रेड़, कारे कुते के कलब मां तूं थोॾा हाणी भेड़, खाई मज़ेदार माओ सीने में ॾिसैर, पोइ कसी तुंहिंजी केर असुल न थींदी आहे सभु शइ। हाणे हे ॾोर हुई। हाणे असुल में ॾोर ही कहिड़ी रवायत ते आहे, ही हरणी ऐं शिकारी वारी रवायत आम रवायत तक़रीबन हर माण्हू खे ख़बर आहे रवायत बाबति। जॾहिं नबी अलैहिस्सलाम जन खे हरणी सॾु कयो, पाण उते पहुता ऐं हरणी जा ज़ामिन पई हरणीअ खे खोले छॾियऊं। जंहिं महिल शिकारी जाॻियो हुन ॾिठो त हरणी कोन्हे, हुन कावड़ कई ऐं नबी अलैहिस्सलाम सां थोरो तिखो मिठो थियो। पाण फरमायो तूं तकड़ न कर, तोखे तुंहिंजी अमानत मिलंदी। मां ज़ामिन ॿिन्ही जाननि जो सरदार मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां ज़ामिन हरणी जो, तोखे तुंहिंजी हरणी मिलंदी। जॾहिं कुझु टाइम गुज़रियो, केतिरो वक़्तु 5 मिंट 15 मिंट अधु कलाकु केतिरो टाइम गुज़रियो, हरणी वापसि अचे पई पर पंहिंजे बचनि सां गॾु। हाणे जंहिं महिल शिकारी हरणीअ खे बि ॾिठो ऐं बचनि खे बि ॾिठो, तंहिं महिल हुनजी नियत ख़राबु थी। त अॻे में त हिकु हरणी हुई, हाणे हरणी सां गॾु ॿ बचाइनि, शिकार त मुंहिंजो तमामु भलो थी वियो। ॿिन्ही जाननि सरदार खे मालूम थियो हरणी खे ॾिसी ऐं हरणी जे बचनि खे त शिकार जी नियत सही कोन्हे। पाण फरमायोसि हाणे ॾोर मुंहिंजी जितां शुरू आहे। पाण फरमायोसि त मतिलबु अथई मुंद सां न जोगीरनि सां ढेर, तुंहिंजो मतिलबु सिर्फ़ु हरणी सां जंहिंजो मां ज़ामिन आहे, बाक़ी बचनि जे तुंहिंजो को वास्तो न आहे, न उन्हनि में मेरियत सां ॾिस। ॿुधी ॾिसी बड़ कंहिं कंहिं वजूद में वेड़। जंहिं महिल शिकारी जा ॻाल्हि ॿुधी पाण परेशान थियो त हीउ कहिड़ो नबी आहे जंहिंखे हिकु हरणी ज़ामिन ॾेई वई आहे वापसि पंहिंजनि बचनि सां गॾु अचे थी। हे त ॿिन्ही जाननि जो सरदार नबी आहे। ॿुधी ॾिसी बड़ कंहिं कंहिं वजूद में वेड़, पोइ पाण खे चइबो त कारे कुते खे कलब मां तूं थोॾा हाणे फेर। हाणे जेको तुंहिंजी दिलि में कुफुर आहे हिन खे कढ, कुफुर कढ ख़तमु कर। खाई मज़ेदार माओ सीने में ॾिसैर, कलमो पढ़ी मुस्लमान थी, कुफर मां कुफुर ख़तमु कर। पोइ कसी तुंहिंजी केर असुल न थी, असुल न थींदे सचे। हाणे पाण फरमायो जंहिं महिल तूं कलमो पढ़ी मोमिन थींदे, मुस्लमान थींदे, कलमे वारो थींदे, त तुंहिंजो ईंदड़ नसुल बि इंशाअल्लाह सुठो थींदो, भलो थींदो। हाणे मुंहिंजी ॾोर हुई हिन ते। हाणे सम्झी विया हूंदो सिंधी में त ॾोर बैत कंहिं बि वाक़े खे, कंहिं बि रवायत खे हिकु सवाल की ॾोर मतिलबु सिर्फ़ु नबियुनि जो, अलाह जे प्यारनि नबियुनि जो जेको वाक़ियो हुजे हुनखे सवाल की। पर नबी अलैहिस्सलाम खां पोइ जेके पंथन पाक या करबला जो वाक़ियो हुजे, उन खां पोइ जेको बि रवायत आहे कंहिं बि जंग जी या नबी अलैहिस्सलाम सां, अली अलैहिस्सलाम सां, हसनैन करीमैन सां, उनखे पंथनी ॾोर चइबो आहे। ॾोर तव्हांखे ॿुधायमि, इंशाअल्लाह तव्हांखे ॾोर सम्झ में आई हूंदी त ॾोर छा आहे, ॾोर कीअं पढ़बी आहे। हाणे तव्हां सां इंशाअल्लाह तमामु जल्द हिकु दफ़ो ॿीहर मुलाक़ात थींदी। इजाज़त ॾींदा, मोकिलाइणी कोन्हे।